स्पेशल रिपोर्टर दादू फिदाउस सिंह पवण जी रिपोर्ट मुताबिक गाज बंद जे टुटण खां पोइ सैलाब के 3 ॾींहं गुज़री वञण जे बावजूद अॼु ड्रिगबाला जे 50 ॻोठनि समेत काछे जे 200 खां वधीक ॻोठनि सरदार जाफर खान लुंड, मोहम्मद हसन गुरमाणी, बहावल बबर, कंडो बबर, सिराई फकीर मोहम्मद लुंड, अमीर बख्श लुंड, चाकरकोट पट सुलेमान छिन्नी समेत रहवासी पानी में बुख उञ वारी सूरताल में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सैलाबी सूरताल जे करे काछे वासियुनि जो जोई ऐं दादू खां ज़मीनी राब्तो न हुअण करे खाध खोराक जे खोट सबबि हज़ारे काछे वासी बुख ऐं उञ में मुब्तला आहिनि। 3 ॾींहं गुज़रण बावजूद उन्हनि जी का बि वाहर न थी सघी आहे। दादू जोई जे चूंडियल MNA MPA तोड़े ज़िले इंतज़ामिया दादू के बि इंतज़ाम न करे सघिया, न वरी रेस्क्यू टीमूं बि मोकिले सघिया। काछे जे सवें ॻोठनि जे रहवासियुनि जो चवणु आहे त ख़ाली फोटो सेशन वारो दौरु सूबाई वज़ीर अनवर सियाल, फोकल पर्सन फयाज़ लुट ऐं काछे वासियुनि खे पाणी खां ॿाहिरि कढण लाइ के बि इंतज़ाम न कया आहिनि।